अस्सलाम वालेकुम। अॼु जेका शख़्सियत असां सां स्क्रीन ते मौजूदु आहे, साईं जिन जो पंहिंजो तमामु हिकिड़ो सुठो हवालो सिंधी अदब सां कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। ख़ासि तौर ते मां चाहींदुसि त हिन वीडियो में पंहिंजे ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदो हलां त सिंधी अदब में तमामु नुमाया कमु जेको आहे उहो साईं जिन जो आहे। साईं जिन जो नालो पाण गुल कुंदर साहिबु पाण प्रोफेसर आहिनि, तालीम खाते सां लाॻापियल आहिनि, पर हिकिड़ो तमामु वॾो अरसो सिंधी अदब में अदब नाले रिसाले सां उहे लाॻापियल रहिया। उन खां केतिरा ई कॉर्नर्स कढियऊं ऐं उहे यकीननि सिंधी अदब में वॾो इज़ाफ़ो आहे रिसाले जी हैसियत में। ऐं कॾहिं बि अगरि मुस्तक़बिल में का तारीख़ सहेड़ी वई या तारीख़ में ज़िक्र थियो रिसालनि जो, त अदब जो हिकिड़ो पंहिंजो दर्जो आहे, हिकिड़ो पंहिंजो लेवल आहे। साईं जा केतिरा ई शाइरीअ जा मजमूआ छपियल आहिनि। ख़ासि तौर ते मूंखे ॿुधाईंदे बि फ़ख़्रु महसूसु थींदो त साईं पाण शाइर बि आहिनि, कहाणीकार बि आहिनि, कालम निगार बि आहिनि ऐं हींअर ताईं साईं जिन जा केतिरा ई किताब छपियल आहिनि ऐं मुसलसल काविश मैगज़िन में लिखंदा रहनि था। साईं जा मुख़्तलिफ़ किताबुनि ते तबसरा हुजनि, शख़्सियतुनि ते तबसरा हुजनि, उहे सभु असां पढ़ंदड़नि वटि आहिनि। साईं जो ब्रॉडकास्टिंग में तमामु वॾो हिकिड़ो हिसो आहे, पर ज़िंदगी जो वॾो हिसो रेडियो सां लाॻापियल रहिया ऐं डिस्क जॉकी प्रोग्राम सुबुह में रहण तोड़े ॿिया केतिरा ई वॾा प्रोग्राम पाण कंदा रहिया। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां अॼु असांखे वक़्तु ॾिनो। वरी महिरबानी। अॼु तव्हांजा सिंधी अदबी बोर्ड बाबति साईं तासुरात रिकॉर्ड कंदासूं। सिंधी अदबी बोर्ड 1940 में हिकु सलाहकार बोर्ड जी हैसियत सां उनजो बुनियादु पवे थो, पर 1951 खां सिंधी अदबी बोर्ड जी हैसियत में अचे थो। ऐं जॾहिं उनजा फाउंडर्स आहिनि त GM सैयद आहिनि, अलामा उमर बिन दाऊद पोटो, ऐं उनखां अलावा मीरा मोहम्मद शाह ऐं तमामु वॾा नाला सिंधी अदबी बोर्ड में रहनि था। मोहम्मद इब्राहिम जो साहिबु, अलामा गुलाम मुस्तफ़ा कासमी साहिबु। वरी हिकिड़ो वॾो अरसो चेयरमैनशिप जो तालिबुल मौला साहिबु हिकिड़ा अचनि था ऐं 27 साल हिकिड़ो वॾो अरसो आहे। उनखां पोइ उन्हनि जे ख़ानदान जो हिकिड़ो सिलसिलो हलंदड़ आहे। मखदूम जमील ज़मा साहिबु चेयरमैन थियनि था ऐं हाणे जेके मौजूदा चेयरमैन आहिनि उहे मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहिबु आहिनि। साईं हिकिड़ो क़ौमी इदारो आहे, अशाती इदारो आहे, तव्हांखे तमामु घणो पब्लिकेशन जो तजुर्बो आहे। साईं जिन जी आमद थिए थी 2019 में ऐं 2019 खां हिन महिल ताईं 200 खां मथे किताब छपिजी चुका आहिनि, जंहिंमें रिसाला पिणु मौजूदु आहिनि। ऐं रिसाला जेके यकीनन पेपर जे करे या ॿियनि मसाइलनि जे करे वक़्तु सिर कोन ईंदा, पर हाणे उहे वक़्तु सिर शाया थियनि था। इन बाबति तव्हां छा चवंदव? जबरान, तव्हांजी महिरबानी। अदबी बोर्ड जे हवाले सां जेका तारीख़ आहे उहा माशाअल्लाह शानदार रही आहे। मखदूम मोहम्मद ज़मा, तालिबुल मौला साहिब जन खां वठी ज़ाहिर आहे उहे पंहिंजे शख़्सियत में हिकिड़ा पाण अदारा हुआ। उन्हनि जी भेट अॼु जे माण्हुनि सां करणु इहो त मुमकिन ई कोन्हे को। हालांकि हर दौर में माण्हू जेके आहिनि उहे क़ाबिल ईंदा रहनि था, थींदा रहनि था ऐं ईअं बि कोन्हे त को हाणे अॻिते जेको आहे ओॾा क़ाबिल माण्हू न थींदा, पर उहा जेका हिकिड़ी उन वक़्त जी कमिटमेंट थी, या जॾहिं कंहिं अदारे जी शुरूआति कजे थी त उन जी हिकिड़ी सोच जेका आहे उहा पूरी हिकिड़ो प्रोग्राम खणी अचिजे थो। त उन में साईं GM सैयद साहिब जन हुजनि या मीरा मोहम्मद शाह साहिब जन जो ज़िक्र आहे ऐं मखदूम साहिब जन आहिनि, त उहे जंहिं विजन सां आया त उहो जेको हिकिड़ो वक़्तु हो उहो हिकिड़ो अलॻि सां नुमाया वक़्तु हो ऐं पंहिंजे जाइ ते उहो बेहदि मुश्किल वक़्तु बि हो। छो त का शइ आणिजे थी त उन जी प्लानिंग त थिए थी, पर उन खे अमली जामो पाराइण जेको आहे उहो काफ़ी ॾुखियो थिए थो। पर इहा उन्हनि शख़्सियतुनि खे, उन्हनि माण्हुनि खे तमामु वॾी शाबस आहे जो उन्हनि उन खे उन कमिटमेंट सां हलायो ऐं उन्हनि नतीजा जेके आहिनि उहे असांखे कढी ॾेखारिया। मां बुनियादी तौर ते को मुहक़िक़ या रिसर्च कंदड़ सो माण्हू मां न आहियां। तालीम सां मुंहिंजो तालुक़ु आहे, मां लिखां थो ऐं पब्लिशिंग सां बि मुंहिंजो हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो गहरो तालुक़ु रहियो आहे। त उन हवाले सां जीअं तव्हां ज़िक्र कयो मुंहिंजे रिसाले जो, ज़ाहिर आहे इहो बि तव्हां इन जे करे ई कयो त पब्लिशिंग सां मां रिलेटेड आहियां। त हिकिड़ो अदारो जेको सरकारी सरपरस्तीअ में हुजे ऐं जेको हिकिड़ो निजी अदारो आहे, उन में थोरो हिकिड़ो फ़र्क़ु थिए थो। ऐं किथे असां ॾिसूं था त निजी अदारा जेके आहिनि उहे वधीक कामयाबु रहनि था ऐं कंहिं जाइ ते असां ॾिसूं था त जेके सरकारी सरपरस्तीअ में अदारा आहिनि
उहे वधीक कामयाबु रहनि था। मखदूम मोहम्मद ज़मा साहिब जन जो जेको दौरु आहे उन्हनि में मिसाल जे तौर ते असां तोहफ़तुल कलाम जी ॻाल्हि कयूं था, जंगनामा जेको आहे किताबु उन जी ॻाल्हि कयूं था। आम हिकिड़ो किताबु आहे जेको इमारत साज़ीअ ते आहे। इमारत साज़ी ज़ाहिर अदबी किताब, तारीख़ी किताब त उहे माण्हू पढ़ंदा, पर इमारत साज़ीअ ते जेको अदबी बोर्ड जो किताबु उन वक़्त जो शाया थियलु आहे, मां सम्झां थो त अॼु जो जेको जदीद दौरु आहे उन में जेके आर्किटेक्ट आहिनि, इंजीनियर आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजे जाइ ते, पर को आम माण्हू जॾहिं पंहिंजो घरु ठाहे थो, का बिल्डिंग ठाहे थो, त उन खे पढ़े ऐं वञी हू पंहिंजी घर या उहो जेको दुकानु आहे या जेको हिकिड़ो बिल्डिंग अॾणु चाहिनि था उहा हू वञी अॾनि। त इहे या सम्झो त तारीख़ मासूमी आहे, इहे उहे किताब आहिनि। या सम्झो त उन खां पोइ वारे दौर में अली मोहम्मद राशिद साहिब जो उहे ॾींहं उहे शींहं, इहे जेकॾहिं इहे अदारा न छपाइनि हा उन वक़्तु, त मां सम्झां थो त उन वक़्तु बि निजी तौर ते माण्हू जेके आहे अहिड़े क़िस्म जा किताब न थे आणे सघिया। ऐं इहे उहे किताब आहिनि जिन असांजे सिंध जी जेको पुराणो उथणी वेहणी आहे, कल्चर आहे, तहज़ीब आहे, कीअं असां ॻोठनि में कचहरियूं कंदा हुआसीं, कीअं जेको आहे सो महिमान ईंदा हुआ, कीअं उन्हनि जी महिमान नवाज़ी थींदी हुई, सरकारी ऐं जेके ऑफिसर रेवेन्यू जा उहे जेके ज़मीनुनि ते ईंदा हुआ उहे उन्हनि सां कहिड़े नमूने सां बिहेव कयो वेंदो, इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि इन्हनि में मौजूदु आहिनि। ऐं उहा हिकिड़ी पंहिंजी जाइ ते कमाल जी तारीख़ जेका आहे उहा सेव थियल आहे। मां घणे वक़्त खां पोइ तव्हां सां मुलाक़ात थी सिंधी अदबी बोर्ड में, तमामु घणे वक़्त खां पोइ मां उते आयो हुउसि। ऐं जीअं तव्हां चयो त 2019 में साईं सईद ज़मा साहिब जन जी, आतिफ़ साहिब जन जी हिते चेयरमैनशिप उन्हनि जे हवाले थी आहे। त ज़ाहिरा मां इहे 4-5 साल त घटि में घटि कोन आयो हुउसि, त मूं जेका उते तब्दीली महसूसु कई उहा सच त इहो आहे त उहा माना बयानु करण खां उहा ॿाहिरि आहे। इन जे करे जो हुअईं बि सिंध यूनिवर्सिटीअ जी या सॼी एरिया जेका आहे या अदबी बोर्ड जंहिं जाइ ते लोकेशन आहे उन जी, त उहो हिकिड़ो जाबलू इलाइक़ो आहे, उते झाड़ियूं बि आहिनि, इहे अंग्रेज़ी बबर बि आहिनि। ऐं अॻु में जेको मुंहिंजो हिकिड़ो हूंदो हो, छो त ज़ाहिरा अदबी बोर्ड में वञिबो हो, उन जे करे ई उहो हिकिड़ो तसवर त न हो, पर जेका हक़ीक़त हुई त मां हींअर जीअं उते वियुसि मूंखे बिल्कुलु ई उहो न लॻो। त वेंदे जेको टेक्स्ट बोर्ड वारो रोड आहे उतां खां ई वठी जेको सिलसिलो शुरू थियो मेन गेट ताईं बाबे GM सैद ताईं, त हिकिड़ो शानदार माना जे चइबो आहे त फेस इज़ द इंडेक्स ऑफ माइंड, त ईअं ई बिल्कुलु जेको आहे उनजो जेको चहिरो हो, उनजी जेको मुंहुं हो, उहो ई ॿुधाए पियो थिए जेका इंतिहाई वॾी तब्दीली जेका आहे उहा आयल आहे। ऐं ज़ाहिरा इन जो सहरो जेको आहे उहो मखदूम साहिब जंहिंजे सिर ते वञे थो, जेको माण्हू कमु कंदो उन खे एप्रिसिएशन बि मिलंदी। ऐं उतां जो जेकॾहिं मां ज़िक्र कयां अञा वधीक, त जीअं ऑडिटोरियम आहे त शानदार हिकिड़ो ऑडिटोरियम, ऐं डिस्प्ले सेंटर आहे। डिस्प्ले सेंटर में न रुॻो इन जो ईअं थी सघे थो त को अदबी बोर्ड जा उते एक्सपोज़ थियनि या नुमाइशूं थियनि, पर हिते त को बि ॿाहिरियों माण्हू जेको आहे, को ॿाहिरियों अदारो जेको आहे उहो अचे ऐं पंहिंजे रुॻो किताबनि जी ॻाल्हि बि न आहे, उते ॿिए क़िस्म जी का जेको आहे सो नुमाइश जेका आहे उहा करे सघिजे थी। जीअं हू बि फ़नून लतीफ़ा जो हिसो आहे, आर्ट, उन्हनि जी नुमाइश उते थी सघे थी। ऐं अहिड़े क़िस्म जी शइ जेका आहे पहिरियां असां वटि हिते इन पूरे एरिया जामशोरे में मौजूदु न हुई। वरी ॻाल्हि त मां उन ॾींहुं आयुसि, तव्हां सां गॾु हुआसीं, ऐं अंदरि इहो इतफ़ाक़ आहे त मां लाइब्रेरी अॻु में करे कान ॾिठी, हालांकि लाइब्रेरी जेका आहे उन जो वजूद बि उते पुराणो ई आहे, घटि में घटि 30 साल पुराणो आहे।
ऐं उते जेके असां कलमी नुस्ख़ा ॾिठा ऐं उन्हनि जी जेका संभाल थियल ॾिठी, मां उहो ॾिसी तमामु मूंखे हैरत थी ऐं ख़ुशी थी। ऐं इहो बि मूं उते उन्हनि दोस्तनि खां पुछियो त भला हिते अदबी बोर्ड में हेॾी जो माशाअल्लाह बहितरीनु लाइब्रेरी मौजूदु आहे त हिन में ॿियनि ॿाहिरियनि माण्हुनि खे अचण जी इजाज़त आहे पढ़ण जे लाइ? त हुननि चयो त बिल्कुलु उन्हनि खे बि जेको आहे सो उन जी इजाज़त आहे। ऐं मूं उते पाण ॾिठो त घटि में घटि 20-25 माण्हू जेके आहिनि उहे उते माना मुख़्तलिफ़ किताब जेके आहिनि उहे पढ़नि पिया। जेसि ताईं तालुक़ु आहे पंहिंजा रिसाला, इटमाही महराण ऐं सर्तियूं गुल फुल, विच में को अहिड़ो अरसो थियो जो उन्हनि में का बाक़ाइदगी न रही, उन में कुझु बेक़ाइदगियूं थियूं हुयूं। त इहो बि ज़ाहिर आहे लाहा चाढ़ा जेके आहिनि, उतार चढ़ाव जेके आहिनि उहे बि ज़िंदगीअ जो अदारनि जो हिसो आहिनि। कॾहिं बि जेकॾहिं कोई अहिड़ो मामिलो थी वञे थो त चइजे त भला का डर थी वई आहे शयूं, त इहो का सफ़ा का ख़राबु अहिड़ी ॻाल्हि न आहे। पर हाणे उन्हनि जो जेको सिलसिलो आहे उहो बाक़ाइदे उहे हलणु लॻो आहे। ऐं इहो जेको क्रेडिट आहे इहो बि आफ्टर ऑल जेको आहे उहो मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहिब जन जे खाते में वञे थो। मुंहिंजो पंहिंजो रहियो जेको उते साम्हूं ॾिसण जो तजुर्बो त मूंखे तमामु सुठो लॻो। घटि में घटि मुंहिंजे साम्हूं जेका शइ हुई त मां जीअं अंदरि एंटर थियुसि ऐं सेक्रेटरी साहिबा अदी गुलबदन जेका आहे उन मूंखे तक़रीबन उतां जा सभु पोर्शन जेका आहिनि ॾेखारिया। कंप्यूटर वारे सेक्शन में बाक़ाइदे अहिड़े तरीक़े सां कमु हलंदड़ मूं ॾिठो जो ईअं त असां निजी अदारनि में प्राइवेट फर्म्स जेके आहिनि के पेट्रोलियम कंपनियूं जेके आहिनि उन्हनि में अहिड़े क़िस्म जो एटमॉस्फेयर मूं ॾिठो आहे। सरकारी अदारनि में ॻाल्हि ॿोल कचहरीअ जो असां सिंधी माण्हुनि जो हिकिड़ो सिलसिलो रहंदो आहे उहे, पर मूं हिते सभिनी माण्हुनि खे जेको आहे सो पंहिंजे कम में जेकॾहिं केरु ऑपरेटर आहे त उहो पंहिंजी कंपोज़िंग में लॻल हो, जेकॾहिं को प्रूफ रीडर हो त उहो पंहिंजे प्रूफ रीडिंग में लॻल हो। ऐं ईअं ई वरी जॾहिं अॻिते पेस्टिंग जे शोबे में वियासीं त पेस्टिंग वारा जेके माण्हू हुआ उहे पंहिंजे उन में लॻल हुआ। उन खां पोइ प्लेट ठाहिण जो जेको मरहलो ॾिठोसीं उन में बि उहे माण्हू कमिटेड हुआ। बाइंडिंग जो शोबो ॾिठोसीं, उते जेको आहे उते बि माण्हू पंहिंजे उन कम में उअं ई लॻल आहे। ऐं छपाईअ जी जेका नई मशीन जी का ॻाल्हि हले थी त साईं जन जेका आहे उहा वठी ॾिनी आहे। साईं मां चाहींदुसि त हिन तसलसुल में तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छो त तव्हां जेको हुते ॾिठो उहो सभु ॿुधायो। इहो डिस्प्ले सेंटर जेको आहे इहो सईद ज़मा आतिफ़ साहिब जे दौर में इहो ठहियो आहे। लाइब्रेरी त पहिरियों हुई ऐं ज़िक्र जीअं तव्हां कयो त डिजिटलाइज़ेशन जो, त ऑनलाइन बुक्स ते कमु हले पियो त जेके बि किताब नवां या रिसाला जेके आहिनि जल्दी उन्हनि खे मसवदनि खे अपलोड कयो वेंदो यूट्यूब ते ऐं फेसबुक पेज ते जीअं तव्हां ॻाल्हि कई। ऐं उनखां अलावा सर PDF ते इहे बुक्स सभु डेली जे बुनियाद ते अपलोड थींदा रहनि था। बोर्ड जूं ॿ वेबसाइट्स आहिनि ऐं एनवायरमेंट जेको तव्हां ज़िक्र कयो ख़ासि तौर ते एम्प्लॉइज़ जो, इहो माहौल साईं मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहिबु ॾिनो आहे, तॾहिं हू ॾाढो रिलैक्स थी कमु कनि था। जीअं तव्हां कंप्यूटर सेक्शन ॾिठो त हर को पंहिंजे कम में सब सेक्शन्स तव्हां ॾिठा ऐं इंतिहाई ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा हुई त जॾहिं मखसूस बजट हुई ऐं साईं मशीन ॾियारी त फ़क़ति हुनजो सबबु इहो त किताब हाणे ॿाहिरि छपजण न वञे ऐं उहो बोर्ड में अंदरि ई छपिजे। इन मशीन ते केतिरा ई किताब छपजनि था, कची बाइंडिंग हुजे पकी बाइंडिंग हुजे, उहे सभु बाइंडिंग हाणे अंदरि थिए थी। ऐं इन खां अलावा ओवर टाइम में बि इहा मशीन हलंदी रहे थी। हिन जे वठी ॾियण जो सबबु सिर्फ़ु इहो हो त जीअं असां किताब तेज़ी सां पंहिंजे छपाईअ जे मरहल मां कढी सघूं। तंहिं करे ई अॼु अल्हम्दुलिल्लाह साईं जिन जे दौर में 200 खां मथे किताब छपजी मार्केट में पहुची चुका आहिनि। बसि इहा वरी ॻाल्हि आहे त साईं जन जे दौर में 4 साल जेके आहिनि 19 खां 23 ताईं इहे 4 साल मुकमिल थिया आहिनि। त इन में इहो 200 किताबनि जो अचणु इहो हिकिड़ी सरकारी अदारे जे लाइ जेको आहे या हिकिड़ी तमामु मथां दर्जे जी इहा कामयाबी आहे। ऐं जेको
नवनि किताबनि जो बि तव्हां सां अॻु में ज़िक्र थियो त जेके नौजवान आहिनि या जेके नवां लिखंदड़ आहिनि या जिन जेके साहिब किताब न आहिनि त वाक़ई असां वटि इहा ॻाल्हि रही आहे त किताब छपिराइणु ॾाढो हिकिड़ो ॾुखियो कमु आहे। सेल उन्हनि जी उन नमूने सां न बि आहे। जीअं असां चऊं त भला पब्लिशर जेके आहिनि उहे असांजा किताब नौजवाननि जा या उहो माण्हू नौजवान बि ज़रूरी न आहे, असां वटि वॾी उमिरि जा जेके आहिनि उहे शाइर पिया आहिनि जिन 40 साल शाइरी कई आहे या कहाणियूं लिखियूं आहिनि, मज़मून लिखिया आहिनि, कालम लिखिया आहिनि, पर उनजो अॼु ताईं को बि किताब अचे न सघियो आहे। त हीअ साईं जन जी जेका स्कीम आहे त उन्हनि माण्हुनि जो 150 खां 200 सुफ़्हनि जो किताब जेको आहे उहो छपिराए ऐं उन्हनि खे साहिबे किताब जी जेका आहे उहा हैसियत ॾियारिजे। बिल्कुलु इहा बि साईं जन जी हिकिड़ो जेको वियन आहे तमामु शानदार आहे। ऐं बाक़ी सेल जे हवाले सां बि छो त सरकारी जेके अदारा आहिनि ख़ासि करे जे असांजो तालीम जो शुबो आहे ऐं हेल्थ जो शुबो आहे, बिल्कुलु ईअं ई हीउ जेको सिंधी अदबी बोर्ड आहे उन जे लाइ इहो ज़रूरी न आहे त उहो नो लॉस नो प्रॉफिट ते बि हले या सम्झ त उहो असांखे का शइ कमाए ॾियण लाइ इहे अदारा कोन्हनि। उन्हनि जी जेका सरकारी ग्रांट आहे उहा सम्झ त सही उन जो इस्तेमालु थी वञे, सही तरीक़े सां यूटिलाइज़ थी वञे, इहे शयूं रिकॉर्ड ते अची वञनि त इहा बि हिकिड़ी वॾी जेका आहे उहा बोर्ड जी कामयाबी थींदी। जी साईं। हाणे साईं जिन जॾहिं अञा बोर्ड खे जॾहिं जॉइन कयो, उन्हनि जी आमद थी 2019 में, तॾहिं बोर्ड जे मथां हिकिड़ो चङो ख़ासो कर्ज़ो हुयो। साईं अचण सां उहो कर्ज़ु लाथो ऐं एम्प्लॉइज़ जे सैलरियुनि जा मसइला, पेंशन जा मसइला उहे साईं हल कया ऐं हाणे वक़्तायत सभिनी खे पेंशन ऐं सैलरीज़ थियनि थियूं। हाणे असां जॾहिं अचूं था तरक़ियाती कम ते, सॼी इमारत तव्हां ॾिठी, वक़्त साण किताब बि अचनि पिया, रिसाला बि अचनि पिया, ऑनलाइन बि थिए पियो, PDF बि थिए पियो। हींअर साईं जिन जूं गवर्नमेंट सां ॻाल्हियूं हलनि पियूं त सभ खां पहिरियों त हर ज़िले में सिंधी अदबी बोर्ड जी हिकिड़ी लाइब्रेरी ऐं बुक शॉप हुजे, त उनजो नेटवर्क अदबी बोर्ड जो हिकिड़ो सॼी सिंध में अची वञे। ऐं उनखां अलावा साईं जिन हींअर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो रिसर्च हॉस्टल क़ाइमु करण लाइ हुकूमत सां ॻाल्हाइनि पिया, ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो रिसर्च लाइब्रेरी, उहा पब्लिक लाइब्रेरी बि हूंदी, उते अचनि ऐं उन्हनि खे फ्री ऑफ कॉस्ट ख़ासि तौर ते मुहक़क़नि खे मवाद बि ॾिनो वेंदो, जेके शहर खां ॿाहिरि आहिनि उहे हॉस्टल में रहंदा त फॉर शॉर्ट टाइम पीरियड उन्हनि खे रहाइश बि ॾिनी वेंदी आहे, हर सहूलियत ॾिनी वेंदी त जीअं हू वधि खां वधि बहितरीन। बिल्कुलु सही। इहो जेको आहे उहे स्कॉलर जेके आहिनि या स्कॉलर मां मुराद या रिसर्चर जेके आहिनि उन्हनि मां मुराद असांजी ज़रूरी इहो बि न आहे त माना जेके MPhil कंदा हुजनि या PhD कंदा हुजनि त रुगो उहे स्कॉलर हुजनि। असां वटि उहे माण्हू स्कॉलर आहिनि जेके ख़ुदि साख़्ता जेको आहे उन्हनि जी सम्झ त एतिरी तहक़ीक़ आहे ऐं ज़ाहिर आहे उन खे बि आम माण्हूअ वटि, लेखक वटि, अदीब वटि, सान्याहवंद माण्हू जेके आहिनि उन्हनि वटि उन्हनि खे मञता मिलियल आहे। मिसाल जे तौर ते मां नालो कंहिं दोस्त जो कोन थो वठां, पर असांजा अहिड़ा दोस्त आहिनि जेके रिटायर्ड प्रोफेसर बि आहिनि, मुख़्तलिफ़ जाइनि ते उन्हनि जा कम थियल आहिनि, उहे PhD कोन्हनि खे, उहे सिंधी सब्जेक्ट में या उर्दू कंहिं लिटरेचर में PhD कोन्हनि खे, पर उन्हनि जी जेको कदकाठ आहे उहो उन्हनि PhD होल्डर्स खां जेको आहे उहो तमामु घणो आहे। छो त हुननि जो निजी तौर ते हुननि जे रिसर्च जा तहक़ीक़ जा एतिरा कम थियल आहिनि ऐं हीअ तमामु सुठी ॻाल्हि आहे त जेकॾहिं उन्हनि खे रहाइश जी सहूलियत मिली वञे, उते उन्हनि खे सम्झो किताब जेको सोर्स मटीरियल आहे उहो उन्हनि खे उते मौजूदु मिले त मां सम्झां थो त इहो त हिकिड़ो तमामु वॾी उहा ॻाल्हि थींदी जेका असांखे तमामु सुठो फ़ाइदो ॾींदी। साईं हींअर ख़ासि तौर ते हिदायतूं ॾिनियूं त जेका मुआशी सूरत हाल आहे, किताब ख़रीद करणु उहो ॾाढो ॾुखियो आहे। यकीननि हिकिड़ा महांगा किताब थियनि था, माण्हुनि जी मसइला बि थियनि था मुआशी। त साईं जिन चयो त सिंधी अदबी बोर्ड जा किताब जेके आहिनि हिकिड़ो त 50% रिआयत ते ॾियो, पोइ उहो अगरि किताब 500 रुपए जो आहे त 250 अञा पोइ उनखे वधीक रिआयत में किताब ॾियो, ऐं उहा स्कीम जारी आहे, हले पई। सिंधी अदबी बोर्ड जा किताब तव्हां 50% रिआयत ते वठी सघो था।
साईं जिन ॿी हिकिड़ी हिदायत ॾिनी जंहिं ते बि हींअर कमु थी चुको आहे त जेके बि सिंध में नंढियूं वॾियूं लाइब्रेरी आहिनि उन्हनि खे फ्री ऑफ कॉस्ट सिंधी अदबी बोर्ड जा किताब ॾियो माशाल्लाह। त जीअं उन्हनि जी लाइब्रेरी में इज़ाफ़ो थिए बोर्ड जा किताब मौजूदु हुजनि। ॿियो हिकिड़ो सुवालु अहम मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि जेको हींअर साईं जिन उन ते इंस्ट्रक्शन्स ॾिनियूं आहिनि कमु हले पियो त हर ज़िले जी तारीख़ खे अंग्रेज़ीअ में कंपाइल कई वञे, ख़ासि तौर ते उतां जी शख़्सियत, उतां जा तारीख़ी माॻ मकान, त जीअं उहा हिकिड़ी तारीख़ सहिड़जी वञे ऐं वधि खां वधि असां पंहिंजी सिंध जी नुमाइंदगी करे सघूं। अंग्रेज़ीअ में हूंदो त यकीनन इंग्लिश लिटरेचर में उहो घणो आलमी सतह ते बि पढ़ियो वेंदो। सही हिन बाबति तव्हां छा चवंदव? साईं तमामु इहो बि सुठो जेको आहे सो ख़्यालु आहे ऐं वाक़ई असांजी सिंधी ॿोली जेका आहे उन जो हिकिड़े हद ताईं दाइरो आहे। उर्दूअ जी ॻाल्हि कंदासीं त उन जो उन खां वसी आहे, पर जेकॾहिं अंग्रेज़ीअ जी ॻाल्हि कबी त उन जो जेको आहे उन जो तमामु हिकिड़ो सॼी दुनिया ते जे ग्लोबल विलेज वारी ॻाल्हि आहे त उहा हर माण्हू सम्झे थो। ऐं अंग्रेज़ीअ में अची वञणु कंहिं शइ जो उहो सिर्फ़ु अंग्रेज़ीअ में अची वञणु न आहे, माना जेकॾहिं पोइ उनखे जर्मन ज़ुबान में ट्रांसलेट करिणो आहे, उनखे स्पेनिश में करिणो आहे, उनखे फ्रेंच में करिणो आहे या अरेबिक में करिणो आहे, जेके बि त उहे एतिरियूं डेवलप्ड लैंग्वेजिस आहिनि जो उन्हनि जा पंहिंजे जाइ ते सॉफ्टवेयर मौजूदु आहिनि, उन्हनि जूं एप्स मौजूदु आहिनि, त उहे बिल्कुलु उनखे उन ई नमूने सां जेको आहे सो ट्रांसलेट करे सघनि था। तंहिंजे करे इहो जेको साईं जन जो ख़्यालु आहे वीएन आहे उहो बि तमामु शानदारु आहे। ऐं ही जेको किताबनि जी तव्हां ॻाल्हि कई त घटि क़ीमत ते किताब ॾिजनि, अदबी बोर्ड जे किताबनि जी क़ीमत हूअं ई निजी अशाती अदारनि जे भेट में घटि आहे, त उन खे जॾहिं 50% ते ॾिनो वेंदो या तव्हां चओ था साईं जन चवनि था त इन खां बि घटि ते ॾियो त इहो त सम्झो त हिकिड़ी गिफ्ट थी वेंदी। ऐं इहो जेको आहे इहो ज़रूरु थियणु घुरिजे। ऐं लाइब्रेरीज़ जेके आहिनि उहे बि क़ाइमु कजनि। पर बिजलीअ जो जेको बहरान आहे, बार बार हुनजो वञणु त मशीन डिस्टर्ब थिए पई, प्रेस डिस्टर्ब थिए पई, त साईं उन्हनि खे एक्सप्रेस फीडर ते करायो त हाणे अलहमदुलिल्लाह बोर्ड में लाइट बंदि न थींदी आहे त मशीन मुसलसल हलंदी रहे थी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। ऐं उन खां अलावा एम्प्लॉइज़ लाइ ख़ासि तौर ते हींअर हिकिड़ी बस परचेस करायूं त जेके बि एम्प्लॉइज़ शहर जे कुंड कुड़च मां अचनि था उन्हनि खे तकलीफ़ आहे अचण लाइ, त उहा हिकिड़ी मख़सूस बजट में उनजे बावजूदु उन्हनि बस ॾियारी या ॿिया तरक़ियाती कम केतिरा ई जेके आहिनि उहे अञा ताईं सिंधी अदबी बोर्ड में जारी आहिनि। तव्हांजो तमामु घणो हिकिड़ो वसी एक्सपीरियंस रहियो आहे। सिंधी अदबी बोर्ड हींअर ताईं जेके बि स्कीमूं ते कमु करे पियो उहो सईदुज़मा आतिफ़ साहिब जे दौर में इहो कमु थियो आहे। ऐं असीं चई सघूं था यकीनन त हींअर बोर्ड जे उरूज जो वक़्तु आहे जॾहिं इहे सभु शयूं हिकु हंधि हिकिड़े ई माहौल में कमु थिए। ऐं अणथक महिनत आहे चेयरमैन साहिब जी। ऐं पाण ख़ासि तौर ते मूंखे ॿुधाईंदे फ़ख़्रु महसूसु थींदो त किताब जॾहिं डिज़ाइन थिए थो उनजो मसवदो प्रूफ रीडिंग खां वठी पब्लिशिंग या जेसिताईं उहो सिंधी अदबी बोर्ड जे स्टॉल ते नथो अचे तेसिताईं हू पंहिंजे हर मुलाज़िम सां राब्ते में हूंदा आहिनि त प्रूफ कीअं किथे पहुता, उन्हनि जी डिज़ाइनिंग किथे पहुती, या प्लेटूं ठहियूं न ठहियूं, डमी किथे पहुती। तव्हां ज़िक्र कयो मुलाज़िमनि खे सहूलतुनि ॾियण जो। बिजलीअ जे हवाले सां ज़ाहिर आहे असांजे मुल्क में बिजलीअ जो खोट आहे ऐं ज़ाहिर आहे जिते बिजलीअ खां सवाइ कमु नथो थी सघे त उहा त भली तव्हां करोड़ रुपयनि जी का शइ रखी छॾियो, पर जेकॾहिं बिजली न हूंदी ऐं उहा बंदि पई हूंदी त उनजो हुजणु न हुजणु जेको आहे उहो बराबरि आहे। असांजो मसइलो इहो आहे त हाणे जिते अदबी बोर्ड जे मुलाज़िमनि खे चेयरमैन जे तरफ़ां एतिरियूं सहूलतूं, जेकॾहिं चेयरमैन उन्हनि जे लाइ एतिरो घणो कुझु सोचे थो त पोइ उन्हनि मुलाज़िमनि ते बि इहो लाज़िम थिए थो त उहे बि उन दिलि लॻीअ सां जेको आहे उहो कमु कनि। हुते आयो हुउसि तव्हां सां मिलणु त उहो जुमे जो ॾींहुं हो त माशाल्लाह उते जेका मस्जिद ख़ूबसूरत मूं ॾिठी, माना इहो ज़िक्र करे छॾणु बि तमामु ज़रूरी आहे। ज़ाहिर आहे इहो बि उतां जो जेको चेयरमैन आहे उतां जी जेकी इख़्तियारी आहे उन्हनि इनखे एॾो ख़ूबसूरत ठाहियो आहे जो मूंखे त घटि में घटि जामशोर में बि एॾी ख़ूबसूरत मस्जिद जेका आहे उहा कान थी सुझे पई। ऐं उते जुमे जी मूं निमाज़ पढ़ी त हिकिड़ो करार अचे वियो
सो ज़ाहिर आहे इहो क्रेडिट अदारे जा जेके मुंतज़िम आहिनि उहो उन्हनि खे वञे थो ऐं जेके अदब सां रिलेटेड माण्हू आहिनि उन्हनि खे इहो सम्झी त असां पंहिंजे ॿोलीअ क़ौम ऐं आख़िरी नालो उनखे ॾियूं था सिंधी अदबी बोर्ड जी जेको कारकर्दगी आहे उन खे हिमथाइण जे लाइ जेको आहे असां उन्हनि जा किताब ऐं उन्हनि जा जेके रिसाला आहिनि उहे ख़रीद वॾी महिरबानी साईं, तव्हां अॼु असांखे वक़्तु ॾिनो। तव्हांजी वॾी महिरबानी। ख़ुदा हाफ़िज़।